जन्मेजय महाराज परीक्षित महाराज जा सुपुत्र कथा श्रवण कई असां त उहे चवनि था भगवान वेदव्यास महाराज के कि भगवान तव्हां एॾा महान महात्मा भी आयो तो परमात्मा भी आयो, भगवान जो अंशित आयो, 24 अवतारन में तव्हां आयो। हे प्रभु, हे भगवान, तव्हां चाहियो हा तो महाभारत जी युद्ध रोके पिया सघो, छो न रोकियो? तरी भगवान वेदव्यास महाराज चयो कि भगवान परमात्मा जेको आहे वासुदेव श्री हरि उन जेको नियम ठाहियो आहे उहो कोई नथो टाले सघे। वो नियम हलंदो आहे, भगवान कानून ठाहियो आहे। हिकिड़ो दुकान भी कोई खोलींदो आहे त उनजो कोई नियम हूंदो आहे न, एतिरे बजे खुलंदो, एतिरे बंदि थींदो, कैश जो आहे कि क्रेडिट जो आहे, हाँ कीअं पेमेंट करणी आहे, डेबिट कार्ड में करणी आहे, फोन पे करणी आहे, कैश करणी आहे, सभई एक्सेप्ट आहिनि। हाँ छा करिणो आहे, माल काथों ईंदो, केतिरी गारंटी आहे कि वारंटी आहे, उन जा भी नियम हूंदा आहिनि कुझु। त हेॾी वॾी सृष्टि जंहिं ठाही आहे उन जो नियम न हूंदो? भगवान कहिड़ो नियम ठाहियो आहे त चयूं कर्म प्रधान विश्व रचि राखा, जो जस करहि सो तस फल चाखा, जो जस करहि सो तस फल चाखा। भगवान कर्म प्रधान विश्व ठाहियो आहे। सब हिसाब किताब ये कंप्यूटर में फिट हूंदा आहिनि न, एंट्री थी वई, अची आहे, पैसा चढ़ी आहे, एतिरो परसेंट आहे, एतिरो डिस्काउंट आहे, चढ़ी वेंदा आहिनि कंप्यूटर में ऑटोमेटिक। त अहिड़ी तरह सां संसार में भी भगवान जेको माण्हू जीअं कर्म कंदो आहे उन जा फल उहे थींदा आहिनि। उहो कीअं? हज़ारे लखे माण्हू महाभारत सां जुड़ियल आहिनि, सभिनि जा पंहिंजा कर्म हा। त मां कीअं टालींदुमि उहा युद्ध, या मां कीअं टाले थो सघां? मां तो उनजो अंश अवतार आहियां, भगवान जो अवतार आहियां। हो त कृष्णस्तु भगवान स्वयं। सुखदेव भगवान चवनि था एते चांशकुला पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं, कि भगवान जा ॿिया त 24 अवतार आहिनि, पर भगवान भी अवतार वरितो, लेकिन इन जो मतिलबु इहो न आहे कि केवल उहे अवतार आहिनि। त उहे केरु आहिनि? चई उहे परम अवतार जंहिंमें सभु अवतार निकिरंदा आहिनि। कोई देवता न आहिनि, चवण लाइ देव चई छॾींदा आहियूं उनखे, हा न, लेकिन इन जो मतिलबु इहो न आहे कि उहे साधारण कोई केवल अवतार, न न, उहे परमात्मा भी, निरंकार भी, साकार भी। त जन्मेजय राजा चए थो ओहो, तव्हां जॾहिं चाहियो हा टाले पिया सघो, लेकिन हाणे तव्हां ॻाल्हियूं त अहिड़ी कयो था, ईअं कीअं थींदो? अगरि तव्हांखे पहिरियों ई सभु पतो हो त तव्हां टालियो हा। अच्छा, पहिरियों पतो हुजे त तूं टाले वठंदे? हा, मूंखे अगरि पतो हुजे पंहिंजे जीवन जे बारे, मां त उहो कम ई न कयां। चवण वारा भी जन्मेजय आख़िर परीक्षित महाराज जा पुट आहिनि। चओ हरे कृष्ण। लेकिन चूक थी वेंदी आहे त भगवान वेदव्यास महाराज चवनि था ठीकु आहे पुट, हाणे ॿुध ध्यान सां, मां तुंहिंजो भविष्य थो ॿुधायां। तूं त महाभारत युद्ध जी ॻाल्हि थो करे, तूं हिकु अकेली जी पंहिंजी जीवनी बदिले ॾेखार, पंहिंजो भविष्य बदिले ॾेखार। हा महाराज ॿुधायो मूंखे। त मां तोखे ॿुधायां थो, हिकु ॾींहुं तूं कारे घोड़े ते चढ़ी करे दक्षिण दिशा में हली वेंदे, आखेट करण, शिकार करण जा, घुमण वन में। अच्छा हा, पोइ तूं वापसि ईंदे, उन घोड़े सां यज्ञ थींदो, यज्ञ में ब्राह्मण देवता ईंदा, ब्राह्मण देवता जो तोखो तिरस्कार थी वेंदो। चओ हरे राम। तोखो अपमान थी वेंदो, ऐं उन अपमान जे करे हे जन्मेजय तुंहिंजे सॼे शरीर ते कोड़ थी वेंदो, तोखे शाप लॻंदो। हाणे तोखे ताक़त अथई त रोक। अरे जन्मेजय महाराज चयो बसि बसि, सुठो थियो महाराज तव्हां ॿुधाए छॾियो, हे त ॾाढी कठिन ॻाल्हि आहे, लेकिन मां थियण ई न ॾींदुमि। सभिनि खां पहिरीं ॻाल्हि त मां कारे रंग जो घोड़ो ई न रखंदुमि। ॿी ॻाल्हि, अॼु खां वठी दक्षिण दिशा में मां कॾहिं जंगल में न वेंदुमि। टीं ॻाल्हि, अश्वमेध यज्ञ मां कराईंदुमि ई न। ऐं चौथी ॻाल्हि अहिड़ी आहे कि ब्राह्मणनि जो कॾहिं अपमान न कंदुमि। हिकु बार भगवान भी पंहिंजे अपमान ते क्षमा कंदा आहिनि, पर ब्राह्मणनि जे अपमान खे भगवान न सहंदा आहिनि। ऐं रामायण में लिखियलु आहे, भगवान खे जेको जल्दी पाइण थो चाहे ब्राह्मणनि जी सेवा करे, ब्राह्मणनि जी भक्ति करे। श्री रामचरित मानस में हरे कृष्ण हे हरे सीताराम राधे श्याम जय श्री कृष्ण
श्री कृष्ण गोविंद। हरि हे नाथ नारायण वासुदेव। लेकिन ये तो भगवान असांखे सिखारण लाइ ये सब लीलाऊं कयो, न त हकीकत छा आहे। होवहि सोई जो राम रचि राखा, जो राम रचि राखा। को कर तर्क बढ़ावे साखा। होवहि सोई जो राम रचि राखा, जो राम रचि राखा। कोमल चित अति दीन दयाला, कारण बिनु रघुनाथ कृपाला। ओ राम श्री राम, ओ राम श्री राम। हरे राम। जन्मे जय महाराज सावधान थिया, लेकिन होवे सोई जो राम रची राखा। अगर असांजा कर्म जहिड़ा आहिनि, उन जो प्रारब्ध साम्हूं आहे, केतिरो बि ताक़त लॻायो, केतिरी बि खोपड़ी खपायो, केतिरो बि दिमाग़ लॻायो, उहे परिस्थितियूं पाण ई ठही ईंदियूं जेको कर्म भोग करणो आहे। चओ हरे कृष्ण। हाणे हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, ॾाढो उतावला थिया महाराज वञण जे लाइ, वन में वञण लाइ। संयोग उन ॾींहुं कोई घोड़ो ई न हो, हिकु ई घोड़ो हो कारे रंग जो। कारे रंग जे घोड़े ते चढ़ी वेठा। पोइ यादि आयो, अरे महर्षि मना कयो त कारे रंग जे घोड़े ते मूंखे न चढ़णो आहे, मतिलबु बीज लॻी वियो। चई काई ॻाल्हि न आहे, कारे रंग जे घोड़े ते ई त चढ़ियो आहे, ज़रूरी थोरी आहे कि मां दक्षिण दिशा वञा, मां ॿी दिशा थो वञा। वियो दिशा में, लेकिन दिशा विदिशा त सभु भुलिजी वेंदी आहे। चारों तरफ़ बन ई बन हुजनि, वण ई वण हुजनि, दिशा दक्षिण दिशा अची वई। चओ हरे राम। वियो नदीअ ते सनानु वग़ैरह कई, वापसि आयो कारे रंग जे घोड़े ते ई। अहिड़ी परिस्थिति आई कि सभिनी मिली करे चयो, महाराज प्रजा जे कल्याण जे लाइ, सभिनि जे भलाई जे लाइ तव्हांखे यज्ञ त करिणो ई पवंदो। अश्वमेध यज्ञ कयो, जेको यज्ञ ॿुधायो संतन, उहो ई यज्ञ उन सां थी वियो। हाणे यज्ञ ब्राह्मण जे बिना कीअं थींदो? ब्राह्मण अची विया, कई ब्राह्मण आया, आहुति विझण लॻा, स्वाहा स्वाहा करण लॻा। हवा लॻी, यज्ञ थींदो आहे पत्नीअ सां गॾु, उन्हनि जी धर्म पत्नी बि वेठी। हवा तेज लॻी त ब्राह्मण देवता जेके यज्ञ पिया कनि, कंहिं कारण सां उहे खिली वेठा। हवा में माता जो कुझु साड़ीअ जो पल्लू उॾामण लॻो, कुझु ब्राह्मणनि खे खिल अची वई। हाणे इहो जेको अपमान राजा जनमे जे सही न सघिया। चओ हरे राम। इहो अपमान उहे सही न सघिया ऐं क्रोध में अची करे उन्हनि ब्राह्मणनि जो अपमान करे छॾियो, उन्हनि खे तकलीफ़ ॾिनी, कष्ट ॾिनो, दुख ॾिनो, हिंसा थी वई। ब्राह्मण जे मुख मां शाप निकिरी वियो, राजा वञ तोखे कोड़ थी वेंदो। और साथ संगत कुछ ही देर लगी, जनमे जय महाराज जो सॼो शरीर कोड़ग्रस्त थी वियो। वेदव्यास भगवान वटि आया। वेदव्यास महाराज ॾिठो, चवण लॻा जनमे जय तोखे त मां पहिरियों ई ॿुधायो, तूं त वाद विवाद तर्क वितर्क पियो करें कि महाभारत युद्ध छो न रोकियो, हाणे तूं पंहिंजी कहानी न रोके सघियो आहे। हाणे रोअण लॻो, चरणनि ते किरी पियो। सही आहे पितामह, हे महाराज, हे व्यास जी, हे बाबा जी कृपा कयो। वाकई तव्हांजा वचन पहिरियों मां
दिमाग सां सोचा तो समझ में न आया, पर हाणे घटित थिया जीवन में तो अनुभव में अची विया। हाणे मुंहिंजो कोड़ कीअं दूर थींदो? इस संतन जो शाप तई कोड़ तो रहंदे, लेकिन कुछ समय में तुंहिंजो कोड़ दूर थी तो सके। कीअं? अगर श्रद्धा रखी भगवान जी कथा ॿुध, ऐं उहा ई कथा ॿुध श्री कृष्ण भगवान जी, पांडवन जी, तुंहिंजे पूर्वजन जी, महाभारत जी, जंहिंजे बारे तूं प्रश्न कयो। हा महाराज, मां श्रद्धा सां कथा ॿुधंदुमि। वरी भगवान वेदव्यास चवण लॻा, ॾिस मां चवां तो पूरी कथा श्रद्धा सां। ईअं न हिकु ॾींहुं श्रद्धा सां ॿुधे, ॿिए ॾींहुं अश्रद्धा कीअं? सरल कथा ॿुधे त श्रद्धा, कठिन कोई परिस्थिति आई त वरी अश्रद्धा थी वई? न न महाराज, इहो छा था चओ? मां पूरी कथा श्रद्धा सां ॿुधंदुमि। हाणे कथा आरंभ थी। कथा जा प्रत्यक्षदर्शी भगवान वेदव्यास महाराज, जंहिं दिव्य नेत्र ॾिना संजय महाराज खे, धृतराष्ट्र खे जंहिं कथा ॿुधाई, उहे पाण कथा था ॿुधाइनि, जंहिं पाण कथा लिखी। कथा ॿुधाईंदे ॿुधाईंदे प्रसंग अची वियो महाभारत युद्ध जो। कौरव पांडव जी भयंकर युद्ध थी हले। भीमसेन महाराज क्रोध में अची विया, ऐं जेके कौरवनि जा हाथी आ, हाथियुनि खे खड़ी खड़ी करे भीमसेन महाराज ईअं आकाश में उछालियो कि हे जन्मे जे अॼु तक उहे हाथी अंतरिक्ष में न हेठि न मथे। हाणे वरी जन्मे जंहिंखे अश्रद्धा अची वई, थोरो नक खे मोड़ो ॾेई छॾी, चई वाह असांजा भीमसेन दादाजी एॾा एॾा ताक़त वारा हा, हाथीअ खे खणी उछलियऊं त अंतरिक्ष में फासी पिया। वाह बाबा जी, तव्हां बि बढ़िया था चओ, अॼु तक अंतरिक्ष में। भगवान वेदव्यास चवण लॻा, अरे जन्मे जय, तूं वरी अपराध कयो आहे। तोखे पहिरियों ई मां ॿुधायो, पहिरियों तूं संशय कय, संशय आत्मा विनश्यति। हे ॾिस, तूं वरी भगवान जी कथा में अश्रद्धा कय। हथ जोड़े चवण लॻा, हा महाराज, पर तव्हां बि कयो त कमाल था। हाथी जो वजन ख़बर आहे तव्हांखे? हाथी जो वजन काॾे, अंतरिक्ष काॾे, अञा ताईं अंतरिक्ष में फाथल आहिनि। कीअं विश्वास अचे? तॾहिं वेदव्यास त भगवान हा, उन्हनि योग बल सां उहे हाथी खीचे ॾेखारियो। हाथी ॾेखारिया अखियुनि सां, हे वठि ॾिस, ये अंतरिक्ष जा हाथी। अरे महाराज, चरणनि ते किरी पियो। हरि अनंत, हरि कथा अनंत आहे। कॾहिं बि काई ॻाल्हि ॿुधी करे मां बार बार चवंदो आहियां, संशय न कयो, ग़लति वीचार न रखो, खोटा वीचार न रखो। ईअं सम्झिजो असांजे ॿुद्धीअ खां परे जी ॻाल्हि आहे। सुठी ॻाल्हि आहे, सम्झ में अची वञे, न त कंहिंखां पुछी वठो, लेकिन संशय न कयो भाई। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरि, श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कंहिं महात्मा में 1000 गुण हुजनि, वो मुश्किल सां भरोसो थींदो। 1000 गुण हुजनि, 10,000 गुण हुजनि, उन में भरोसो ठीकु आहे, मञी वठंदासीं, महात्मा प्रणाम आहे। पर कोई हिकु अवगुण ॿुधाए छॾे त 1000 गुण निकिरी विया, 10,000 गुण कटिजी वेंदा। पोइ असांजे नज़रनि में उन जी भूमिका किरी पवंदी हेठि, महात्मा जो स्तर हेठि किरी पवंदो। न अरे हे त साईं सोचियो कोन होसीं, हे ईअं महात्मा। चओ हरे कृष्ण, ये त असांजा अंदर जा ख्याल। वेदव्यास भगवान चवनि था, जन्मे जे बस बस, हाणे तुंहिंजो कोड़ जेको पूरो शरीर जो लही आहे, लेकिन हेसि तक बचियल हूंदे, जे नक सां तूं मोड़ो ॾिनो आहे न, इहो कोड़ तुंहिंजो न लहंदो। ऐं वाकई उहो दुख हुननि खे भोगणो पियो। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव।